नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। हिन वक्त खैबर मां ख़बर ईंदा हलूं त खैबर प्रेस क्लब जी 2022 साल जी नई बॉडी अनाउंस कई वई ऐं खैबर प्रेस क्लब जी सरपरस्ती आला आखुंद अब्दुल लतीफ सिद्दीकी ज़िम्मेवारी संभाली ऐं सदारत सोब डिस्ट्रिक्ट रिपोर्टर बाबू महमूद कास्केली खैबर प्रेस क्लब जे साल 2022 जी चूंड अनाउंसमेंट कई, जंहिं जे मुतफ़क़े राय सां हेठि ॾिनल उहिदेदार चूंडिया विया, जिन में सदर खैर मोहम्मद मल्ला, सीनियर नायब सदर अजीज गुल खैबर, जनरल सेक्रेटरी निसार अहमद शोक, ज्वाइंट सेक्रेटरी मजहर अब्बास मल्ला, प्रेस सेक्रेटरी दिलबर हुसैन मल्ला ऐं ऑफिस सेक्रेटरी शिराज अली मल्ला, खजांची आसिफ अली मल्ला चूंडिया विया। जॾहिं त वर्किंग कमेटी पिण बि चूंडी वई, जंहिं जो चेयरमैन फकीर मोहम्मद खान, बच्चो ज़हूर अहमद कास्केली ऐं दिलशाद हुसैन मल्ला, इम्तियाज अली कमरानी, जिन खे चूंडियो वियो। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।